खैरपुर में औरत पुरसरा नमूने फौत थी वई आहे, जंहिंजे वारसनि पारां लाश रखी धरणो हयो वियो। सालेपट जे रहवासन औरत मसमात फहमीदा मल्ला पुरसरा नमूने सां फौत थी वई आहे। वारसनि तरफ़ां खैरपुर में गरीबाबाद पाड़े भरिसां पुराणे क़ौमी शाहरा ते लाश रखी धरणो हयो वियो आहे। वारसनि इल्ज़ाम हणियो आहे त संदन औरत खे मुड़ुस करंट ॾेई क़तल कयो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। खैरपुर में औरत पुरसरा नमूने फौत थी वई आहे, जंहिंजे वारसनि पारां लाश रखी धरणो हयो वियो आहे। सालेपट जी रहवासन औरत मुस्मात फहमीदा मल्ला पुरसरा नमूने फौत थी वई आहे। वारसनि तरफ़ां खैरपुर में गरीब आबाद पाड़े भरिसां पुराणे क़ौमी शाहरा ते लाश रखी धरणो हयो वियो आहे। अपडेट मालूम कंदासीं। अली अकबर गोपांग असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। अली अकबर, आगाह कजो इन हवाले सां। जी सालेपट जी रहवासन आहे औरत मुस्मात फहमीदा मल्ला पुरसरा नमूने फौत थी वई आहे, जॾहिं त फौती औरत जे वारसनि तरफ़ां औरत जो मुड़ुस ऐं संदसि भाइरनि मथां औरत के करंट ॾेई ऐं क़तल करण जो इल्ज़ाम हेठि खैरपुर गरीबाबाद पाड़े भरिसां पुराणे क़ौमी शाहरा ते लाश रखी धरणो हयो आहे। एहतजाज सबबि ॿिन्हिनि पासनि खां ट्रैफिक जेका आहे उहा मुअतल थी वई। सभई गाॾियूं जेके आहिनि उहे बीहजी वयूं आहिनि। फौती औरत जे वारसनि हुन मौक़े ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे इल्ज़ाम मढ़ियो त मुस्मात फहमीदा खे संदसि मुड़ुस बरकत शाह ऐं हुनजे भाइरनि तशदुद करे करंट ॾेई क़तल कयो आहे। सुभाणे जो केस कतल इतला कयो वियो त जेको आहे तव्हां पंहिंजी औरत जो जेको मण आहे उहो खणायो। हिननि एसएसपी खैरपुर ॿिनि वसारनि खां ऐं एसएसपी सखर खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते जवाब खे गिरफ़्तार कयो वञे। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त आख़िरी इतलाउनि ताईं रोड जेको आहे उहो ब्लॉक आहे, जॾहिं त एहतजाज जेको आहे उहो जारी आहे। पुलिस ते एहतजाज वारे हंधि पहुची वई आहे ऐं ॿिन्हिनि पासनि खां ट्रैफिक जेका आहे उहा मुअतल आहे। ऐं उहा वारसनि खे आहे त जेसीं ताईं सखर पुलिस या सालेपट पुलिस तहरुक न वठंदी त एहतजाज जेको आहे उहो जारी रहंदो। जी ठीकु आहे, वरी महिरबानी अली अकबर गोपांग तफ़सील ॾिना।